अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है ताज़ियत जो मतलब करो थिए थो। जंहिंजा अज़ीज़ वफ़ात करे वञनि था, रिश्तेदार अज़ीज़ वक़ारिब ऐं जान पहचान वारा आम मुस्लमान जो हक़ बने थो त उन्हनि जे घरे वञी करे, यानी जंहिंजी वफ़ात थी वई है फौत शुदा जे अज़ीज़ वटि वञी करे ताज़ियत कई। ताज़ियत जो मतिलबु है मुसीबत ज़दा के सब्र जी तलक़ीन करणु। ऐं इस्तिलाह में पाण चई सघूं था त सब्र जो हुकुम ॾियणु, ऐं जेकॾहिं बेसब्राई जिजी हुए त गुनाह खां द्रिजारणु, मग़फ़िरत जी दुआ करणु, मुसीबत ज़देला मुसीबत जी तलाफ़ी तंहिंजी दुआ करणु, अज़ीज़ रिश्तेदार ऐं फौत शुदा जे घरे वञी करे उन जी हिमत ॿधणु, फौत शुदा ला करे ख़ासा कलिमात चवणु, इहे ताज़ियत आहे। ताज़ियत जो मतिलबु इहे त सब्र जी तलक़ीन